सांगड़ डिप्टी कमिश्नर ऐं ज़िले रिटर्निंग ऑफिसर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जी सदारत हेठ 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडनि जे सिलसिले में इंतहाई हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन ते CCTV कैमरा लॻाइण बाबति इजलास थियो, जंहिंमें SSP सांगड़ रिटायर्ड कैप्टन सद्दाम हुसैन, ज़िले इलेक्शन कमिश्नर शाहनवाज़ बिरोही, समूरन रिटर्निंग ऑफिसर DSPs एक्सीएन एजुकेशन वर्क्स, ज़िले एजुकेशन ऑफिसर एक्सीएन वाबडा ऐं ॿियनि लाॻापियल अफसरनि शिरकत कई। इन मौक़े ते क्लोज सर्किट कैमरा CCTV लॻाइण लाइ टेक्निकल टीम सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर चयो त अवाम खे सिक्योरिटी फराहम करण लाइ इंतहाई हसास करार ॾिनल 451 पोलिंग स्टेशन ते क्लोज सर्किट कैमरा लॻाई रहिया आहियूं, छाकाणि त अल्लाह न करे अगरि को अणवणंदड़ वाक़ियो पेश अचे त इन कैमरा जी मदद सां मुजरिम ताईं पहुची सघिजे। इन करे समूरन पोलिंग स्टेशन ते कैमरा कंट्रोल करण लाइ बाक़ाइदे तरबियती याफ़्ता माण्हू मुक़ररु कया पिया वञनि। SSP सांगड़ चयो त इंतहाई हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन ते 6 एहलकार तैनात कया वेंदा ऐं इंशाअल्लाह सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं जेके बि अनासर फ़साद कराइण जी कोशिशि कंदा उन्हनि सां का बि रिआयत न कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।